अस्सलाम वालेकुम दोस्तों, जिन भाइयों ने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया पहले हमारे चैनल को सब्सक्राइब करें और साथ में बेल आइकन बटन को दबा दीजिए लेटेस्ट वीडियो देखने के लिए। वीडियो अच्छी लगे तो लाइक शेयर जरूर करना। थैंक्स फॉर माय वाचिंग। खैरपुर जिले में हिकिड़ो ॻोठ आहे जंहिंजो नालो आहे खोहड़ा। छा आहे नालो? ॿुधल हूंदो आहे। गंबट खां परियां वेझो आहे। उन खोहड़नि जे शहर जो वाक़ियो आहे। दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो, खोहड़नि जे शहर जा ॿ टे मुसलमान बगदाद शरीफ़ जी ज़ियारत लाइ निकिता। चओ सुभान अल्लाह। वीज़ा ठहरायूं, टिकेट वरितऊं, हाणे बगदाद शरीफ़ पिया वञनि। उन्हनि जे पाड़े में हिकिड़ो शियो रहंदो हो। पुछईं काॾे था वञो? चई बगदाद था वञूं। चई यार मां तव्हांजे पीर खे मञींदो कोन आहियां, पर मां बि तव्हां सां हलां थो। उते जेकॾहिं मूंखे मज़ो आयो त मां पंहिंजो मज़हब छॾे सुन्नी थींदुसि, पीराना पीर जो मुरीद थींदुसि। पर जे उते मूंखे मज़ो न आयो त पोइ मां हूअं ई शियो आहियां। हुन चयो संभर। हुन बि साईं पासपोर्ट ठारायो, वीज़ा लॻी, 5 ॼणा सुन्नी हुजनि, 6 शियोनि सां रवानो थियो। पर हिन पंहिंजे घर में हिकिड़ी साज़िश सिटरी लिकी। पंहिंजो जेको सामान हुओ, थेला ॿेला, उन में हिकिड़ी नंढड़ी बोतल पेशाब जी भरियईं। छा जी भरे अदा? पेशाब जी भरे उनखे बुझी बुझी ॾेई सही करे रखी छॾियईं। उन पलीत जी नियत इहा हुजे त नऊज़ बिल्लाह मां जॾहिं बगदाद शरीफ़ वेंदुसि उते मां बहानो कंदुसि त मां पाण सां अर्क गुलाब खणी आयो आहियां, पोइ इहो पीराना पीर जी क़बर ते हारींदुसि। तौबा कयो, नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। इहो इरादो करे दोस्तनि सां रवानो थियो। संगती हिक ॿिए जी तलाश थोरी वठंदा आहिनि। मुंहिंजे सामान जी केरु तलाश वठे, तव्हांजे जी केरु वठे। सामान खणी पहुता। जमल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इराक में पहुता। इराक मां पढ़ी बस में दोस्त रवाना थिया। उन हवाई अड्डे खां बगदाद शरीफ़ पहुता। जमल बगदाद शरीफ़ जो वॾो गेट आहे जंहिंखे चइबो आहे बाब शेख हज़रत अब्दुल कादिर जीलानी जो दरवाज़ो। उन दरवाज़े मां लंघबो आहे त साम्हूं रोज़ो नज़र ईंदो आहे। जीअं जो मुंहिंजा दोस्त 5-6 ॼणा सिंध जा माण्हू, खोड़नि जा माण्हू, 5 सुन्नी हा, 6 शियो हो। जीअं जो दरवाज़े खां दाख़िल अंदरि थिया, अञा रोज़ो साम्हूं थोरो पर भरो आहे त हो जेको शियो हो सो बेहोश थी वञी किरियो। संगतन हथ महटिया, पेर महटिया। अड़े छा थी वियुसि भेणा? जो महिल तंग थिया हथ पेर महटे त महिल दिलि में चयूं पक हिनखे को दौरो पवंदो हूंदो, असांखे ख़बर कान्हे, ॻोठ में बि पवंदो हूंदुसि। अड़े सामान ॻोल्हियोसि, मतां का दवा हिन न खई हुजे। उहा दवा पीआरियोसि, चुको त मन चाक थी पवे। थेलो जो खोलनि त उहा शीशी पई आहे। चई हिन वीचारे पाण सां दवा खई आहे, पीआरियोसि। मुंहिंजा अदा न शीशी जो मुंहुं खोले, वात खोले, गट 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 करे शीशी सॼी पीआरे छॾियऊंसि। जंहिंमहिल शीशी पी बस कई त महिल अखियूं पटे वेही रहियो। दोस्त चवनि था चङो जो दवा आंदी हई, न त ॼट जा पुट मरी वञे हा। चई कहिड़ी दवा? चई जेका तुंहिंजे थेले में पई हुई। चई काॾे कयव? चई उहा तोखे पीआरी आहे तॾहिं चङो भलो थियो आहे। चवे थो यार पीरान पीर मूंसां जुठ करे छॾी, मां त इहो पेशाब खयो हो। पीरान पीर मूंखे त हिते बि पेशाब पीआरे छॾियो। चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हज़रत गौसल आज़म जीलानी जी करामत आहे जो दुश्मन किथां पेशाब खयो आहे त मां पीरान पीर जी बेअदबी कंदुसि, पर जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे। चओ सुभान अल्लाह। जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे, उनखे ताक़त नथी अॻिते वधे। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइस बीह त तोखे थो पीआरियां। इहो चुको हुनखे पीआरे छॾियईंसि। हमरा जा दाक़ निकिरी विया मुंहिंजा दोस्त अज़ीज़। पर ख़तम अल्लाह अला कुलूबिहिम, वरी बि तौबह ताइब थियण जी उनखे तौफ़ीक़ नसीब कान थी। उतां वापसि जहिड़ो वियो हो तहिड़ो मोटी आयो। जे हिदायत नसीब हुजे सा त पीरान पीर जो मुरीद थी वञे हा। अल्लाह साईं खां दुआ